क़यामत त अचणी आहे, इन में को बि शक न आहे, पर घणा माण्हू ईमान नथा रखनि। तव्हांजे रब फरमायो आहे त मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुमि। जेके मुंहिंजी इबादत में तकब्बुर कंदा आहिनि उहे जल्द ज़लीलो ख़्वार करे दोज़ख में दाख़िल कया वेंदा। उहो अल्लाह ई त आहे जंहिं अव्हांजे लाइ राति बनाई त इन में आराम करियो ऐं ॾींहं खे रोशन बनायई त इन में कमकार करियो। बेशक अल्लाह माण्हुनि ते फज़ल कंदड़ आहे, पर घणा माण्हू शुक्र नथा कनि। इहो अल्लाह अव्हांजो रब आहे, हर शइ जो पैदा कंदड़ आहे, उन खां सिवा केरु इबादत जे लाइक़ न आहे। पोइ अहीं केॾांहुं भटकंदा वञो था। अहिड़ी तरह उहे बि भटकाया वञनि था जेके अल्लाह जी आयतुनि जो इनकार कंदा आहिनि। अल्लाह ई त आहे जंहिं ज़मीन खे अव्हांजे लाइ रहण जी जाइ बनाई, आसमान खे छित बनाई, अव्हां जूं सूरतूं बनाई ऐं अव्हां जूं सूरतूं तमामु सुहिणियूं बनाई ऐं अव्हां खे पाक शयुनि मां रिज़्क़ ॾिनई। इहो ई अल्लाह अव्हां जो रब आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन वॾी बरकत वारो आहे।